अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़ा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिघा शाह काज़ी अहमद ऐं पीसफुल सपोर्टिंग हेठि गॾियल सोहकार सां मीर रुकण ठुल खे तबाहीअ खां बचायो जे उनवान हेठि हिकु अहम मुज़ाकिरो ऐं साल 2025 खे अलविदा ऐं नए साल 2026 खे भलीकार कंदे 31 डिसंबर 2025 ते मीर रुकण ठुल स्टूपा ते मुनक़िद थियो। मुज़ाकिरे जी सदारत मोहतरम शहाबुद्दीन शाहानी कई। उन मौक़े ते नौजवान आर्कियोलॉजिस्ट ज़हूर अहमद दाहिरी मीर रुकण ठुल स्टूपा जो तारीख़ी पस मंज़र बयान कंदे चयो त हीउ स्टूपा बुद्ध मज़हब जे दौर जो अहम विरसो आहे, जंहिं जी खोटाईअ दौरान माज़ी ऐं गौतम बुद्ध जूं मूर्तियूं पिण हथ आयूं हुयूं। हिन चयो त हुकूमत जे अदम तवजा सबबि क़ीमती तारीख़ी मार्ग तेज़ीअ सां तबाही तरफ़ वधी रहियो आहे। कुझु साल अॻु मरम्मती कमु शुरू थियो, पर उहो अध में ई बंदि थी वियो। मुज़ाकिरे में शिरकत कंदड़नि हुकूमत सिंध जे सक़ाफ़ती खाते खां पुरज़ोर मुतालबो कयो त मीर रुकण ठुल स्टूपा जो मरम्मती कमु ॿीहर शुरू करे उन खे असल हालत में बहाल कयो वञे। ॿीहर खोटाई कराए हिते म्यूज़ियम क़ाइमु कयो वञे। उन मौक़े ते बाजी खान कलोई, मोहम्मद हसन धारेजो, हाकिम अली ओठो ऐं मोहम्मद रमज़ान लिशारी पिण ख़िताब कयो। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे महिमाननि चयो त उन्हनि अॼु रुकण मीर ठुल ते ही प्रोग्राम कयो। यकीनन इहो हिकिड़ो तारीख़ी प्रोग्राम आहे, जंहिंसां असां जॾहिं ॾिसंदासीं त इंशाअल्लाह ताला ईंदड़ वक़्त में उन मां तमामु घणो फ़ाइदो पवंदो ऐं हिन ठुल खे बचाइण में उनजो अहम किरदारु हूंदो। हीउ रुकण मीर ठुल असांजो तारीख़ी ऐं तहज़ीबी मक़ाम आहे ऐं उनखे जेको आहे बचाइण जे लाइ असां सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, छाकाणि त इहे तारीख़ी जायूं क़ौम जे ओज ऐं कमाल जी यादि ॾियारींदियूं आहिनि त हीअ क़ौम माज़ी में केतिरी शाहूकार, केतिरी तहज़ीब याफ़्ता ऐं मुहज़ब रही आहे। सो हीअ असांजा यादगार आहिनि ऐं अॼोकी तव्हांजे हिन कैमरा जे ज़रिए ऐं हुकूमत वक़्त खां गुज़ारिश थो कयां त अवां महिरबानी कयो ऐं असांजा ही तहज़ीबी ऐं तारीख़ी माॻ बचायो, जेको मुख़्तलिफ़ हालतुनि जे करे, मौसमी हालतुनि जे करे मिसारजी रहियो आहे। उनखे रिपेयर करण जे लाइ, उन तारीख़ खे संभाले, विरसे खे संभाले रखण जे लाइ सिगा काज़ी अहमद, साईं मुमताज़ मेमण ऐं पीसफुल सपोर्टिंग हैंड्स साईं मोहम्मद रमज़ान लाइशारी, उन्हनि हिते जे इलाइक़े जे समाज सुधारक, शाइर, अदीब, सहाफ़ी ऐं इल्मु अदब सां, तारीख़ सां तालुक़ु रखंदड़ दोस्तनि जो कठु घुरायो, जिन 31 डिसंबर खे ॾींहं खे इन मुनासिबत सां मल्हायो आहे त हिन इलाइक़े जा वस वारा चूंडियल नुमाइंदा सिंध सक़ाफ़त जा संभालींदड़ हिन तारीख़ी विरसे खे संभालण लाइ तकड़ा उपाउ वठनि। ऐं हिकु सिंधी हुअण जे नाते ऐं हिन धरतीअ जो पुट हुअण जे नाते हिकु तारीख़ी जाइ ते वेठो आहियां। मीर रुकण जो ठुल मीर रुकण हीउ हिकिड़ो तारीख़ी माॻ आहे जेको पंहिंजे हिन वक़्तु रहे पियो। उन जे लाइ असां मुतालबो कंदासीं वक़्त जे हुकुमराननि खां त हिन खे डेवलप कयो वञे। असांजे हद जे MPA डॉक्टर बहादुर ॾारी साहब, असांजे MNA साईं गुलाम मुस्तफ़ा शाह साहब, ॿिन्ही खे असां पंहिंजे तंज़ीम जे ज़रिए, पंहिंजे साथियुनि जे ज़रिए मुतालबो था करियूं त हिन जे लाइ बजट मुक़ररु कनि ऐं हिन खे रिनोवेशन जे लाइ साल में सालियाना ख़र्च जे मुताबिक़ हिन खे डेवलप कयो वञे। हीअ असांजो बुनियादी असांजी सुञाणप आहे। अॼु असां मीर रुकण ठुल ते जेको गॾु थिया आहियूं, उन में जेको आहे सो अॼु जेको हीउ प्रोग्राम आहे, मज़ाकिरो आहे, उहो पीसफुल सपोर्ट हैंड्स ऐं सगा शाख जेको काज़ी अहमद जे दोस्तनि जे तरफ़ां कयो वियो आहे। ऐं असां हिन प्रोग्राम में शरीकत थिया आहियूं। ऐं सिंध जा सभई साञावंद माण्हू, शऊर रखंदड़ माण्हू जेके पंहिंजी सक़ाफ़त, तारीख़ ऐं ॿोलीअ सां मुहबत कनि था, उहे सभई अॼु हिते गॾु थिया आहिनि ऐं सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त असांजे हिन तारीख़ी माॻ खे जेको आहे पंहिंजे असुल हालत में आंदो वञे ऐं हिन खे जेको आहे सो तबाहलीअ खां बचायो वञे। ठुल मीर रुकण बेसिकली बुद्ध मत दौर जो हिकु यादगार स्तूप आहे, जेको सिंध में वाहिद स्तूप आहे, बचो आहे, जेको पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन में आहे। असां सिंध कल्चर डिपार्टमेंट ऐं असांजे मिनिस्टर ज़ुल्फ़िकार अली शाह साहब खां गुज़ारिश था कयूं त हिते जेको 2018 में कमु थियो हुयो उहो रहिजी वियो, उन कम खे मुकमल कयो वञे ऐं हिन तारीख़ी माॻ खे बचाइण में कल्चर डिपार्टमेंट पंहिंजो किरदारु अदा करे। त हीअ छो त असांजे तारीख़ जी क़ौमुनि जूं तारीख़ खसिजी वियूं, उहे तारीख़ क़ौमूं तबाह थी वियूं ऐं असां अॼु मीर रुकण ठुल ते असां बीठा आहियूं
ऐं हिते मुख़्तलिफ़ अदब फ़िक़्र जा माण्हू बीठा आहिनि त सिर्फ़ु इन जे करे त हिकु बयाबान इलाइक़े में आहे ऐं पासे में का आबादी वॾी न आहे तंहिंजे करे माण्हुनि जो अचणु हिते घटि आहे ऐं असां चाहियूं था त हीउ हिकु असां रुख़ कयो आहे डिसंबर जे आख़िरी ॾींहं ते ऐं पंहिंजो नए साल खे भलीकार करण लाइ इंशाअल्लाह हर साल असां हिन त पंहिंजो प्रोग्राम कंदा रहंदासीं। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सिगा काज़ी अहमद ब्रांच ऐं पीसफुल सपोर्टिंग हैंड्स तलका काज़ी अहमद पारां अॼु मीरकुंड ठुल्ह ते असां मौजूदु आहियूं। हिते गॾु थियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असां सकाफ़त खातो सिंध हुकूमत खे इहो मुतालबो रखूं, घुर कयूं त ॿुध मज़हब जे दौर जे हिन स्टूपा मीरकुंड ठुल्ह खे तबाही खां बचायो वञे ऐं हिन जो मरमती कमु जेको अध में रहियल आहे उनखे ॿीहर शुरू करायो वञे त जीअं हीअ असांजा आसार क़ाइमु ऐं दाइमु रहनि। मीर जो जेको ही दड़ो आहे हीअ बि विसरियल उञाणनि मां आहे, हिन जी अञा ताईं शनाख़त न थी सघी आहे त हीअ छाजे करे हुयो, कंहिं ठहिरायो, कीअं ठहियो। मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं लिखियल आहिनि, तंहिंजे करे हीअ प्रोग्राम कराइण बैदि इंशाअल्लाह ताला गवर्नमेंट हिन तरफ़ ध्यानु ॾींदी ऐं उन खां पोइ गवर्नमेंट जे तवसुत सां असां हिन ते तहक़ीक़ कंदासूं ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि असल ॻाल्हि ते पहुचंदासूं त हीअ दड़ो किथां आयो, कीअं। हिन ते कंपाउंड वाल ठाराए चुका आहिनि, पर हिते नंढड़ो हिकिड़ो मुसाफ़िर खानो हुजे, पाणी जी सहूलियत हुजे ऐं उन खां पोइ हिन जी रिनोवेशन कुझु कराई अथनि, अञा कुझु रहियल आहे ऐं जेको सिम कलर ऐं मौसमी जेके तब्दीलियूं आहिनि उन्हनि जे असर खां हिन खे बचाइण जे लाइ अञा वधीक कम जी ज़रूरत आहे ऐं असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त मीर रुकण जो हीउ जेको ठुल्ह आहे इन जी वधीक रिन्यूएशन कराए हिन खे महफ़ूज़ कयो वञे। वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।